ताकि ॿुधाईंदा हलूं त जोही तालुके अंदर ज़रई पानी जी हथरादू खोट खिलाफ़ मुख़्तलिफ़ शाखुनि चीनजाणी, पटोड़ो, पहोड़, लाखा, दड़ा, छन्नी जे आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे फाज़िल चौक वटि धरणो हयो वियो। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ आबादगारनि लतीफ़ जमाली, यूसुफ सोलंकी, इमाम अली रुस्तमानी, मेहर गाॾही, हसन लुंड, सैफल जमाली, रफ़ीक जमाली, सफ़र लुंड, अलीशेर जमाली, खान मोहम्मद रोधनाणी, अब्दुल करीम रोधनाणी, नज़र खासकेली, नज़र मोहम्मद लुंड, अकबर पमर, हाजन बिरोही ऐं ॿियनि जी अॻवाणी में बिलावल पार्क खां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ आबादगारनि मूजिबि गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां मुंड जा बाअसर खातेदार ऐं बोतार जोही ब्रांच में सरेआम लिफ्ट मशीनूं हणी पाणी ते धाड़ा हणी रहिया आहिनि, जंहिं करे जोही ब्रांच मां निकिरंदड़ समूरी शाखुनि में पाणी अणलभ आहे। आबादगारी त हिकु तरफ़ पर माल मता उञ वॻे मरी रहियो आहे। आबादगारनि मूजिबि उहे चूंडियल नुमाइंदनि समेत आबपाशी अमलदारनि सां मिलिया आहिनि, जिन कूड़ा आसरा ॾेई असांजा फसल सुकाए छॾिया आहिनि। हिननि चिताव ॾिनो त जोही ब्रांच ते धाड़ा हणंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे शाखुनि में पाणी पहुचाइण समेत जोही ब्रांच ते रेंजर्स मुक़ररु करे ज़रई पाणी जी खोट ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहे।